जी नाज़रीन, भली कार चवंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। इस्लामाबाद मां निगरान वज़ीर आज़म जी सदारत हेठि ख़ुसूसी सीड़पकारी काउंसिल जी एपेक्स कमेटी जो इजलास थियो आहे। अहम ख़बर है अवासा शेयर कंदासी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर समेत निगरान वफ़ाक़ी वज़ीरन ऐं निगरान वॾनि वज़ीरनि जी शिरकत थी आहे। अवासा ख़बर शेयर करे रहिया आहियूं। इजलास में सीड़पकारी ऐं मुआशी सूरत हाल जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई आहे। हिकु भेरो ॿीहर अवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। निगरान वज़ीर आज़म जी सदारत हेठि ख़ासि सीड़पकारी काउंसिल जी एपेक्स कमेटी जो इजलास थियो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर समेत निगरान वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं निगरान वॾनि वज़ीरनि जी शिरकत थी आहे। इजलास में सीड़पकारी ऐं मुआशी सूरत हाल जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई आहे। अवासा ख़बर शेयर करे रहिया आहियूं। निगरान वज़ीर आज़म जी सदारत हेठि ख़ासि सीड़पकारी काउंसिल जी एपेक्स कमेटी जो इजलास थियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत में SIFC जी एपेक्स कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में आर्मी चीफ समेत मुख़्तलिफ़ अॻवाननि शिरकत कई आहे। चइनी सूबनि जे निगरान वॾनि वज़ीरनि इजलास में शिरकत कई आहे। इजलास में मुख़्तलिफ़ मामलनि जो जाइज़ो वरितो वियो।